अस्सलामु अलैकुम नाज़रीन। FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां पन्नो आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, ही फुटेज जेके आहिनि अवां सां शेयर कयूं पिया। शाही बाज़ार पन्नो आकिल चौक ते जेकी गाॾी बीठल अव्हांखे नज़र अचे पई, मुसाफ़िर ॾाढा परेशान आहिनि। इहा वकील जी गाॾी आहे। वकील पाण या वकील जो ड्राइवर किथे शॉपिंग करण वियो आहे या किथे कंहिं दोस्त सां मिलण वियो आहे। विच रोड ते बिल्कुलु सेंटर ते बीहारे करे ही हलियो वियो आहे। मुसाफ़िर ॾाढा परेशान आहिनि। ट्रैफ़िक पुलिस बि जेको आहे हिकु एहलकार आहे उहो बि बेवस नज़र अचे पियो। नाज़रीन, ही जेके गाॾी बीठी आहे इहा हिकु वकील जी गाॾी आहे। जेकॾहिं कंहिं आम माण्हू जी गाॾी हुजे हा त शायदि उन ते चालान बि उनखे कनि हा ऐं उनखे कोर्ट जे हवाले बि करे सघनि हा। ही हिकु वकील जी गाॾी आहे, लेकिन ग़ैर क़ानूनी बीठल आहे। वकील हुजे या कोई बि हुजे, ग़ैर क़ानूनी कमु करण सां उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई बि थी सघे थी। मुसाफ़िर इलाही परेशान आहिनि। नाज़रीन, अॻिते अव्हांखे HBL पन्नो आकिल मेन रोड ते वठी था हलूं, जिते तव्हांखे FM न्यूज़ चैनल जे स्क्रीन ते ॾेखारियूं पिया त जेके रेड़ा बीठल आहिनि या हिकिड़ी कार आहे ऐं सुज़ुकी आहे। विच रोड ते बीहारे करे उहे ड्राइवर ग़ाइबु आहिनि। मुसाफ़िर ॾाढा परेशान नज़र अचनि पिया। तव्हांखे ही फुटेज जेके आहिनि FM न्यूज़ चैनल जे स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। इंतिज़ामिया खे ऐं ट्रैफ़िक पुलिस खे घुरिजे त अहिड़े जेका माण्हू बीहारे था वञनि गाॾियूं पंहिंजूं ग़ैर क़ानूनी, त उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। खणी केतिरो बि बाअसर छो न हुजे, उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई ज़रूरु हुअणु घुरिजे। ऐं जेके रेड़ा बीठा आहिनि, टाउन कमेटी वारा उन्हनि खां टैक्स वठंदा आहिनि। 20 ऐं 50 रुपयो शायदि टैक्स आहे। उनखां वठी करे उनखे फुल फ्लेज छॾियो वियो आहे त जिते वणे तव्हां गंद कयो, जिते वणे तव्हां बीहो। ही जेके रेड़ा साइड ते तव्हांखे नज़र अचनि पिया नाज़रीन, या फटा जेके आहिनि रक्षन वारा जेके फटा आहिनि, उहे दुकानदारनि जो माल खणी ईंदा आहिनि। उहे बि विच रोड ते माण्हुनि खे डिस्टर्ब कनि था पिया। इंतिज़ामिया खे घुरिजे त उन्हनि जे ख़िलाफ़ु बि क़ानूनी कार्रवाई कई वञे। जेके मोटरसाइकिलूं बैंकुनि जे ॿाहिरियां बीठियूं हूंदियूं आहिनि या दुकाननि जे ॿाहिरियां बीठियूं आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त उहे पंहिंजी जेके मोटरसाइकिलूं आहिनि पंहिंजी कस्टडी में रखनि ऐं सुहिणे नमूने ते पार्किंग करे आवाम खे परेशानी खां बचायो वञे। नाज़रीन, ही HBL जे साम्हूं बिल्कुलु हिकिड़ी कार बीठी आहे। उन जे भरिसां सुज़ुकी अव्हांखे नज़र अचे पई। ॾाढा माण्हू परेशान आहिनि। जेके मरीज़ आहिनि उहे बि परेशानी जो शिकार आहिनि ऐं गर्मी जे करे ॾाढी उन्हनि खे परेशानी थी थिए। मोटरसाइकिल वारा ख़ासि करे रोड ते उस ते बीह करे जेको इंतज़ारु कनि था रोड ख़ाली थिए त असीं वञूं। हू न वापसि थी था सघनि, न अॻिते अची था सघनि, विच में फासी था वञनि। इन में जेके मोटरसाइकिल जा जे सुवार उहे आहिनि, उहे उन्हनि खे नुक़सान बि थी सघे थो, छो त उहे बिल्कुलु उन्हनि खे न छांव आहे, न उन्हनि खे शेड आहे, न बिल्कुलु ओपन आहिनि ऐं मथे उघाड़े आहिनि। उनखे बि कोई बि नुक़सानु थी सघे थो। उस जे करे बेहोश थी सघनि था। पुलिस इंतिज़ामिया खे, टाउन कमेटी खे बि घुरिजे त इन्हनि जे ख़िलाफ़ु नोटिस वठे। जिते जिते ॾिसनि था रश थी वञे, उते जल्दी पहुचणु घुरिजे। ट्रैफ़िक पुलिस खे स्पेशली उन्हनि खे उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे या उन्हनि खे इंस्ट्रक्शन ॾिना वञनि ताकी उहे साइड ते बीह करे कोई बि कमुकार करे जल्दी में रोड ख़ाली करे हलिया वञे। नाज़रीन, ही जेके फुटेज आहिनि अव्हां सां शेयर कयूं पिया। बराह रास्त पन्नो आकिल HBL जे साम्हूं ही जेके फुटेज आहिनि तव्हांखे ॾेखारियूं पिया। केतिरा मोटरसाइकिल वारा वीचारा जेके गर्मी में इंतज़ारु कनि था पिया त रोड खुले, लेकिन कोई तरीक़ेकार न आहे। ट्रैफ़िक पुलिस खे घुरिजे त इन्हनि जो जेको आहे इशू आहे, इहे जेको गाॾियूं बीठल आहिनि उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे। खणी केतिरो बि बाअसर छो न हुजे, उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई हुअणु घुरिजे।
नाज़रीन, पुलिस ऐं इंतिज़ामिया पन्नो आकिल इंतिज़ामिया टाउन कमेटी खे बि अॻिते अचणु घुरिजे। टाउन कमेटी वारा बि जेकॾहिं टैक्स उन्हनि खां वठनि था पिया रेडे वारनि खां, त उन्हनि खे अल्टरनेट ॾियनि, उन्हनि खे कंहिं साइड ते बीहारनि ताकी उहे बि पंहिंजे बचनि जो गुज़ारो करे सघनि ऐं गॾोगॾु जेके मुसाफ़िर आहिनि उहे बि डिस्टर्ब न थियनि। नाज़रीन, अलाह जे हुकुम सां कोई न कोई नोटिस ज़रूरु वठंदो, पर ही जेके आहिनि गाॾियूं बीहारणु इहा शऊर न आहे, इहा हिकु कानून न आहे, छो त मुसाफ़िरनि खे रस्तो ॾियणु घुरिजे। कंहिं बि रोड ते गाॾी बीहारणु कानूनी जुर्म आहे। जेके गाॾी